असां खे राम जी नंढी सी कथा ॿुधायूं। या कथा पहिरियों कॾहिं न ॿुधी हूंदी शायद तां। श्री राघवाचार्य महाराज ॿुधाइनि था या वाल्मीकि रामायण जी कथा कि भगवान जॾहिं लीला समेटी लंका कांड में रावण जो उद्धार कयो ऐं लंका जो राज त भगवान पहिरियों ई विभीषण खे चई करे ॾेई छॾियो कि आओ लंकेश। हाणे राज तिलक थियो विभीषण महाराज जो। भगवान राम खे चयूं प्रभु तव्हां अचो। भगवान चयो न, मां माता पिता खे वचन ॾिनो आहे कि 14 साल वन में रहंदुमि त लंका त शहर थियो एॾो वॾो, उते मां नथो अची सघां जाते प्रजा रहंदी आहे, नगर आहे, इन करे मां न अची सघंदुमि। ऐं लक्ष्मण महाराज खे भगवान मोकिलियो, ॿिया सभु प्रेमी भक्त विया ऐं उते राज तिलक थियो विभीषण महाराज जो। तॾहिं विभीषण महाराज ॾाढी उपहार भेंट सामग्री भगवान रघुनाथ लाइ खणी आया। ठीकु आहे। ऐं अची करे निवेदन कयूं हीरा मोती ॾाढा सुंदर सुहिणा अद्भुत दिव्य अनमोल पदार्थ अची करे भगवान जे चरणनि में जेॾी महिल उपहार ॾिनऊं त हाणे भगवान हिक तरफ़ विभीषण जो प्यार ॾिसनि था, श्रद्धा, पर पंहिंजो मर्यादा बि ॾिसनि था, नियम। जंहिं भगवान खे कपिड़ा न मिलिया पाइण जे लाइ, बनवासी साधुनि जा कपिड़ा पाए आया, उहे छा हीरा मोती खणी था सघनि? चओ हरे राम। प्रभु हे सभु खणो या कुछ त हिन मां स्वीकार कयो। तॾहिं भगवान सभिनि खे बुद्धि ॾियण वारा, सभिनि खे विवेक ॾियण वारा भगवान रघुनाथ जामवान महाराज ने निहारियो। जामवंत महाराज, ध्यान ॾिजो, ये भी अद्भुत तो महाराज। चवनि था हे जामवंत जी तव्हां ॾिसो त हिन मां मां कहिड़ी शइ खणी थो सघां, कोई पदार्थ आहे जेको मां खणा? चओ हरे राम। जामवंत यानी जामवंत महाराज कहिड़े रूप में हुया? भालूअ जे रूप में, है न? भालू लंबा चौड़ा, हे भालू न अॼुकल्ह जीअं हूंदा आहिनि। महाराज अहिड़ो हुननि जो स्वरूप, जॾहिं वामन भगवान जे रूप में अवतार वरितो त हुननि 7 बार परिक्रमा करे छॾी भगवान जी। नंढे रूप जी न, वॾे रूप जी, विराट रूप जी। तो सोचो उन्हनि में केतिरी स्फूर्ति, केतिरी गति, केतिरो तेज, केतिरो बल, केतिरी शक्ति हूंदी। चओ हरे राम। अब इस सतयुग में भी रहा, त्रेता युग में भी रहा। भगवान वया तो वे गड न वया जामवंत महाराज, इते ही रहा धरती ते। ए वरी द्वापर युग में भगवान जा ससुर जी भी ठहिया, कृष्ण भगवान जा, जामवंती माता उन्हनि जी त धीअ। त भगवान केॾा बुद्धिमान आहिनि। भगवान विभीषण खे साफ मना करना त दुख थिया। चवनि था तव्हां ॿुधायो जामवंत जी, हिन में कोई अहिड़ी शइ आहे जेकी मां वठां? जामवंत महाराज बीठे बीठे ॾिसी वरितो, भगवान त वेठा, हे लंबा चौड़ा। ॾिसी करे वरी भगवान खे था ॾिसनि, वरी हीरा था ॾिसनि, वरी भगवान खे था ॾिसनि, वरी सोन था ॾिसनि, वरी भगवान खे था ॾिसनि, वरी दिव्य पदार्थ था ॾिसनि, वरी भगवान खे निहारनि था। भगवान राम जी चवण लॻा छो मूंखे पहिरियों कॾहिं न ॾिठो अथव? हा, पहिरियों निहारियो न अथव, मूंखे ठीकु सां न ॾिठो अथव छा? चवनि था प्रभु तव्हांखे त युगनि जा युग बि ॾिसंदो रहां त उहो त कुझु कोन्हे, लेकिन मां छा न ॾिठो आहे? छा ॾिठो अथव? चवनि था चंद्रमा जॾहिं 16 कलाउनि में हूंदो, घटिजंदो वधिजंदो न हो, यानी जॾहिं उन्हनि खे शाप न लॻो, उहो चंद्रमा बि मां ॾिठो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे रघुनाथ प्रभु जी, मां उहो चंद्रमा बि ॾिठो जंहिंजी कलाऊं घटि न थींदियूं। मां उहो समुद्र ॾिठो हो। कहिड़ो समुद्र? जेको मिठो समुद्र हूंदो, पोइ खारो थियो आहे न। उन खां पहिरियों बि मां समुद्र ॾिठो, उन जो जल पीतो। चओ हरे राम। हरे कृष्ण, हे हरे। प्रभु मां छा छा न ॾिठो आहे, पर हे शयूं ॾिसी करे मां बार बार इन करे तव्हांखे थो ॾिसां त प्रभु हे कोई बि पदार्थ स्वीकार तव्हां नथा करे सघो। तव्हांजे धर्म में, तव्हांजे मर्यादा में इहो विरुद्ध आहे। तॾहिं भगवान मुस्कुराए करे विभीषण महाराज खे ॾिठो कि विभीषण मुंहिंजो व्रत आहे भाई, मां बंधन में आहियां, पिता माता जी आज्ञा में आहियां, इन करे बस
मां हिकु शइ तुंहिंजी स्वीकार कंदुमि, तुंहिंजो प्रेम, तुंहिंजो भाव, तुंहिंजो प्यार। तरी विभीषण महाराज उहे सभु पदार्थ अनमोल सभु ग़रीबनि में, ॿियनि में, भक्तनि में उहे बांटे छॾिया। बोलो सियावर रामचंद्र की। भगवान कोमल चित अति दीन दयाला, थोड़ो घणो दयालु न, अति। अति याने जंहिंजी अंति कोन्हे, कि दुश्मन ते भी भगवान मिठो ॻाल्हाईंदा। ओहो, रामायण पढ़ी ॾिसो। दुश्मन जेके आहिनि भगवान जो अनिष्ट था चाहिनि, बुरो था चाहिनि, उन्हनि सां बि एॾो मिठो ॻाल्हाईंदा आहिनि भगवान की छा चइजे। श्री कृष्ण